अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मैं गज़ाला अब्दू। सभ खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। आज़म खान खैबर पख्तूनख्वा जो निगरान वॾो वज़ीर मुक़रर। गवर्नर हाजी ग़ुलाम अली आज़म खान जे निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी वारे पधरनामे ते सही करे छॾी। ज़रियनि मूजिब खैबर पख्तूनख्वा जे निगरान वॾे वज़ीर आज़म खान जी हलफ़ बरदारी जी तक़रीब अॼु थींदी, जंहिंमें हू गवर्नर हाजी ग़ुलाम अली खां हलफ़ वठंदो। इलेक्शन कमीशन पंजाब जे निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी लाइ सुभाणे इजलास तलब करे वरितो। निगरान वॾे वज़ीर लाइ हुकूमत ऐं ऑपोज़िशन तरफ़ां तजवीज़ कयल ॿ नाला इलेक्शन कमीशन वटि पहुची विया। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में थींदड़ इजलास में निगरान वॾे वज़ीर जे नालनि ते ग़ौर कयो वेंदो। ज़रियनि मूजिब इलेक्शन कमीशन पारां निगरान वॾे वज़ीर जो ऐलान सुभाणे ई कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ के पुट सुलेमान शहबाज के मनी लॉन्ड्रिंग केस में क्लीन चिट मिली वही। स्पेशल कोर्ट सेंट्रल में FIA मनी लॉन्ड्रिंग केस में सुलेमान शहबाज की उबूरी ज़मानत वारी दरख्वास्त ॿुधणी थी। सुलेमान शहबाज उबूरी ज़मानत मुकम्मल थियण ते पेश थियो। सुलेमान शहबाज ऐं ताहिर नकवी स्पेशल कोर्ट सेंट्रल में पंहिंजी ज़मानत वारी दरख्वास्त वापस वठी छॾी। केस की ॿुधणी 4 फरवरी ताईं मुलतवी। ईंदड़ ॿुधणी ते बरियत वारी दरख्वास्त ते बहस कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट समूरनि सरकारी इदारनि में स्पेशल माण्हुनि लाइ मुख़्तस कोटा ते बिना देर अमल दरामद जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस मंसूर अली शाह स्पेशल माण्हुनि लाइ मुख़्तस कोटा वारे केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत पंहिंजे हुक्म में चयो आहे त स्पेशल माण्हुनि खे सरकारी इदारनि में मुलाज़मत ॾियणु ख़ैरात या सदको न, पर उन्हनि जो आइनी हक़ आहे। पाकिस्तान में स्पेशल माण्हुनि जो अंगु 33 लख खां 2 करोड़ ताईं आहे। उन हक़ीक़त खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। नए आर्मी चीफ के अचण से मामला 50% बेहतर थिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ के क़ौमी असेंबली में एतमाद जो वोट वठणो पवंदो। असां सदर के शहबाज शरीफ के एतमाद के वोट लाइ दरख्वास्त ॾेई रहिया आहियूं। PTA अॻवान फवाद चौधरी जो बयान। हाला वेझो खैबर वारे इलाइक़े में क़ौमी शाहराह ते हादसो 2 औरतूं फौत 2 ॼणा ज़ख़्मी। सुज़ुकी ऐं चिंची रिक्शा में टक्कर खां पोइ चिंची मां किरियल मुसाफ़िरनि ते ट्रक चढ़ी वई। फौतियुनि में मुस्बात शहरू माछी बि शामिल। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। लाड़काने भरिसां बकापुर थाणे जी अद नंढा महर में मिटीअ सां भरियल ट्रैक्टर हेठां अची नौजवान पोरियत वज़ीर अली चौहान फौत थी वियो। टंडो ग़ुलाम हैदर में बदीन हैदराबाद रोड ते 2 मोटरसाइकिलुनि में टक्कर, 6 ॼणा ज़ख़्मी। एक ज़ख़्मी खे हैदराबाद इस्पताल रेफर कयो वियो। मकली टाउन कमेटी में 26 मुलाजिम गैर कानूनी भर्ती थियण जो इंकशाफ। सिंध लोकल गवर्नमेंट बोर्ड के सेक्रेटरी मामले जो नोटिस वरितो। टाउन एडमिनिस्ट्रेटर के 23 जनवरी ताईं रिकॉर्ड समेत पेश थियण जो हुकुम।